सुप्रीम कोर्ट नैब तरमीम खां पोइ अदालती इख्तियारनि जे दायरे बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट फ़ैसिले में चयो आहे त नैब सां लाॻापियल समूरा केस आईनी अदालत ॿुधंदी। फ़ैसिले में चयो पियो त नैब कानून में तरमीम खां पोइ सुप्रीम कोर्ट हाणे नैब केस न ॿुधी सघंदी। सुप्रीम कोर्ट जो चवणो हो त नैब जा समूरा केस वफ़ाक़ी आईनी अदालत मुंतक़िल थी विया आहिनि। अवां खे आगाह कई पिया सुप्रीम कोर्ट नैब तरमीम खां पोइ अदालती इख्तियारनि जे दायरे बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट फ़ैसिले में चयो आहे त नैब सां लाॻापियल समूरा केस आईनी अदालत ॿुधंदी। फ़ैसिले में चयो पियो त नैब कानून में तरमीम खां पोइ सुप्रीम कोर्ट हाणे नैब केस न ॿुधी सघंदी। सुप्रीम कोर्ट जो चवणो हो त नैब जा समूरा केस वफ़ाक़ी आईनी अदालत मुंतक़िल थी विया आहिनि। सुप्रीम कोर्ट नैब तरमीम खां पोइ अदालती इख्तियारनि जे दायरे बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सुप्रीम कोर्ट फ़ैसिले में चयो आहे त नैब सां लाॻापियल समूरा केस आईनी अदालत ॿुधंदी। फ़ैसिले में चयो पियो त नैब कानून में तरमीम खां पोइ सुप्रीम कोर्ट हाणे नैब केस न ॿुधी सघंदी। सुप्रीम कोर्ट जो चवणो हो त नैब जा समूरा केस वफ़ाक़ी आईनी अदालत मुंतक़िल थी विया आहिनि। सुप्रीम कोर्ट नैब तरमीम खां पोइ अदालती इख्तियारनि जे दायरे बाबति महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट फ़ैसिले में चयो आहे त नैब सां लाॻापियल समूरा केस आईनी अदालत ॿुधंदी।